बख्शापुर खां ख़बर शामिल कंदासीं त बख्शापुर में मेघवार बिरादरी जे रूहानी मुर्शिद श्री राम पीर जो 573हों जन्म दिहाड़े वारो सालियानो मेलो। बख्शापुर में मेघवार बिरादरी जे रूहानी मुर्शिद श्री राम पीर जो 573हों जन्म दिहाड़े वारो सालियानो मेलो वॾे जोश जज़्बे अक़ीदत सां मल्हायो वियो। जन्म दिहाड़े वारी मुख्य तक़रीब श्री राम पीर मंदिर में मुनक़िद कई वई, जॾहिं त मंदिर खे रंग बिरंगी लाल बत्तियुनि सां रोशन करे कुंवार जियां सिंगारियो वियो, जॾहिं त ॿाहिरां आयल यात्रियुनि लाइ खाधे पीते जा फ्री स्टॉल पिण लॻाया विया। मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल दुकानदारनि पारां औरतुनि ऐं ॿारनि जी ख़रीदारी लाइ चूड़ियूं, रांदीकनि ऐं ॿियनि शयुनि जा ख़रीदारी जा स्टॉल बि सजाया विया, जॾहिं त श्री राम पीर मंदिर में श्रीमद भगवत गीता जो अखंड पाठ साहिब ऐं आरंभ करे भोग लॻायो वियो। जनम ॾिहाड़े वारे मेले में सिंध ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि कंधकोट, कशमोर, बटाणी, सोरगढ़, गोसापुर, करमपुर, सखर, कोटली जी खैरपुर, मीरपुर ख़ास, थरपारकर, सादिकाबाद, रहीम यार खान, घोटकी, ओबावड़ो, डहरकी ऐं ॿियनि शहरनि मां हज़ारनि जी तादाद में यात्री गाॾियुनि जे जुलूस सां बख्शापुर पहुता, जॾहिं त बख्शापुर पुलिस तरफ़ां मेले जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त Vamos,